डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो की अगवानी में सिहत खाते तरफां जिले मटियारी में 21 सितंबर का जारी पोलियो मुहिम पुजाणी ते पहुती। 1,63,660 का वधिक 5 सालन का घट उम्र के ॿारनि के पोलियो जा फुड़ा पियारिया विया। डीएचओ डॉक्टर यार मोहम्मद खोसो, एडीएचओ डॉक्टर इम्तियाज काका, फोकल पर्सन डॉक्टर नज़ीर मल्ला जिले मटियारी के मुख्तलिफ ट्रांजिट पॉइंटन ते ॿारनि के पोलियो का बचाव जा फुड़ा पियारिया। फोकल पर्सन डॉक्टर नज़ीर मल्ला वधिक तफ़सील ॿुधाईंदे चयो त मुहिम दौरान मुक़ररा हदफ़ खां वधिक 5 सालन के ॿारनि के पोलियो का बचाव जा फुड़ा पियारिया विया आहिनि। हुन चयो त सिर्फ़ पोलियो का इनकारी 5 सख्त बीमार ॿारनि के पोलियो जा फुड़ा न पियारिया विया। पोलियो ख़िलाफ़ मुहिम दौरान 112 एरिया इंचार्ज तालका यूसी मेडिकल ऑफिसर 38 ऐं 528 टीमुनि मुख़्तलिफ़ ट्रांजिट पॉइंटन पंहिंजूं ज़िम्मेवारियूं निभायूं आहिनि। उन मौक़े ते पोलियो ख़िलाफ़ मुहिम में कम कंदड़ अमलदारनि जो चवणु हो त पोलियो जे मूज़ी मर्ज़ के ख़ात्मे लाइ सभिनी इदारनि जी गॾियल सहकार सां अॻिते जे लाइ बि बहितरीन उपाउ वठणा पवंदा त जीअं पंहिंजी ईंदड़ नस्ल के मुस्तक़िल माज़ूरी खां बचाए सघूं।